नाज़रीन अवां खे अपडेट कंदासीं। गुज़िरियल ॾींहुं कराची जे कोरंगी वारे इलाइक़े में केमिकल फैक्ट्री खे बाहि लॻी वई हुई, जंहिंजे नतीजे में 17 पोरियत फौत थी विया हुआ। बाबति तव्हांखे अपडेट कयूं पिया, जॾहिं त वाक़े बाबति केस बि दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त फौत थी वियल पोरियतनि जी तदफ़ीन बि कई वई आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कराची जे कोरंगी वारे इलाइक़े में केमिकल फैक्ट्री खे बाहि लॻण जे नतीजे में 17 पोरियत सड़ी फौत थी विया हुआ। फौती जे वाल जो चवणु आहे ग़ुर्बत सबबि पुट खे कराची मज़दूरी लाइ मोकिलियो, पर संदसि लाश मिलियो आहे। कराची जे फैक्ट्री में बाहि लॻण सबबि फौत थियल पोरियत जी सुल्तान कोट वेझो अबाणी ॻोठ में तदफ़ीन कई वई आहे। पोरियत उस्मान खोसो जो मण पहुचण ते ॻोठ गुल हसन उमराणी में सोग वारी सूरत हाल आहे। फौती जे वाल जो चवणु आहे ग़ुर्बत सबबि पुट खे कराची मज़दूरी लाइ मोकिलियो, पर संदसि लाश मिलियो। कराची में गुज़िरियल ॾींहुं अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो। कराची जे कोरंगी वारे इलाइक़े में केमिकल फैक्ट्री खे बाहि लॻी वई, जंहिंजे नतीजे में 17 पोरियत फौत थी विया ऐं केतिरा ई ज़ख़्मी आहिनि, जिन जो इलाज जारी आहे। तफ़सील लाइ राब्तो कयो आहे KTN न्यूज़ रिपोर्टर इसरार चांडियो सां। जी इसरार, छा अपडेट्स आहिनि? जी शहरबानो, सुल्तान कोट भरसां ॻोठ गुलसन उमराणी जो रवासी पोरियत नौजवान कराची में केमिकल फैक्ट्री खे लॻल बाहि में सड़ी फौत थी वियो आहे। फौती नौजवान जो शनाख्त उते मौजूद दोस्तनि कई। बाहि लॻण सबबि फौत थियल 18 वरहनि जे नौजवान उस्मान खोसो जी फौतगी जी इतिला वारसनि खे मिलण बैदि ॻोठ गुलसन खोसो में कराम मची वियो। वारसनि जो चवणु हो त नौजवान 10हीं दर्जे में स्कूल पढ़ंदो। स्कूल बंदि हुजण करे नौजवान उस्मान खोसो कुझु महीना अॻु पोरियो कमाइण लाइ कराची वियो हो। कोरंगी में केमिकल फैक्ट्री में ओचितो बाहि लॻण सबबि सड़ी फौत थी वियो आहे। इंतहाई ग़रीब हुआसीं, बचिड़ो कमाइण वियो, उनजो लाश मिलियो आहे। नौजवान जो मड़ ॻोठ गुलसन खोसो में पहुचण ते वारसनि में काराम मची वियो, जिते फौती नौजवान उस्मान खोसो जे जनाज़ा निमाज़ में इलाइक़े जे सवें माण्हुनि शिरकत कई। नौजवान खे ॻोठ जे अबाणी क़ब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वियो। ॿिए तरफ़ फौती नौजवान जे वारसनि जो चवणु हो त मेरान टाउन में केमिकल फैक्ट्री खे लॻल बाहि जो अदालती जांच कई वञे त उहो बाहि कहिड़े सबबनि जे करे लॻो, जिते सिर्फ़ु पोरियत ई सड़ी फौत थिया। उन्हनि खे रेस्क्यू करण लाइ फैक्ट्री मालिकनि जो ॿिया क़दम छो न खयां? नौजवान कमाइण वियो, वापसी ते हुनजो लाश मिलियो। पोरियतनि जो ऐं असांजे नौजवान जो केस फैक्ट्री मालिकनि ते दर्ज करे इंसाफ़ ॾिनो वञे। जी शहरबानो। इसरार चांडियो अपडेट्स लाइ वॾी महिरबानी।